अस्सलाम वालेकुम। जी त हीअ असांजो ॿियो मरहलो आहे जंहिंमें आउं इसरार हुसैन ख़ासि केली तव्हांजे अॻियां हाज़िर ख़िदमत आहियां। ऐं पहिरें मरहले में असां तव्हांजे अॻियां हिकिड़ी ॻाल्हि रखी त स्कूल में ॿारनि खे सिंधी ॿोली पढ़ाइण लिखाइण जेका आहे सा दुश्वार लॻी रही आहे। उन ई मसइले खे मद्देनज़र रखंदे असां कुझु उसूल जेके से पंहिंजे किताब जे ज़रिए लिखिया आहिनि ऐं हीअ किताब जेको उसूलनि ते मबनी आहे जेको असां मार्केट में अनक़रीब जेको आहे सो मोकिलींदासीं। हिन वक़्तु अञा प्रेस वारनि ताईं कोन पहुतो आहे, पर असां अनक़रीब जेको आहे सो ही किताब जेको आहे मार्केट में मुकमल फाइनल करे तव्हां उस्तादनि ऐं ॿियनि तमामु जेके शहरी आहिनि या जेके स्टूडेंट शागिर्द वग़ैरह या जेके PST या GST सां तइल्लुक़ रखंदड़ टेस्ट जो इम्तिहान ॾियण वारा जूनियर शागिर्द आहिनि, उन्हनि जी रहनुमाई जे लाइ हीअ किताब जेको आहे सो असां मुतारिफ़ कराईंदासीं। तमामु आसान उसूल वाज़े तौर ते लिखियल आहिनि जेके तव्हां पंहिंजे क्लासनि में यूटिलाइज़ करे सघो था ऐं इन जा नतीजा तमामु सुठा ऐं बहितरीनु निकिरंदा। छो त मूं पंहिंजे स्कूल में बि हिननि उसूलनि खे अपनाए काफ़ी कुझु बहितरीनु नतीजा हासिलु कया आहिनि ऐं खोड़ सारा हिन जा मिसाल मूं वटि मौजूदु आहिनि। जी त मुंहिंजे सर्विस में काफ़ी कुझु अहिड़ा शागिर्द हुआ जेके तइलीम पढ़णु छॾे विया हुआ। तूं नाउमीद थी के ॿिए साइड ते वञी शोबनि या के धंधनि या हुनर वग़ैरह जे तरफ़ माइल थी विया, पर असां वरी उन्हनि खे मोटिवेशन करे वापसि वठी आयासीं ऐं मूं उन्हनि ते उहे साॻी उसूल जेके से यूटिलाइज़ कया ऐं उन्हनि खे पढ़ाए महिनत सां। अॼु उहे शागिर्द जेके आहिनि से तमामु बहितरीनु तरीक़े सां पंहिंजी रोज़ी ते लॻल आहिनि ऐं सुठनि शोबनि ऐं सुठनि इदारनि में कमु कनि पिया ऐं जॾहिं मूंखां मिलंदा आहिनि त उहे पहिरें पई हथु ॾींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि साईं तव्हां जेको सो असांजे लाइ तमामु बहितरीनु राह हमवार कई ऐं असां अॼु उहे जेको सो पंहिंजी रोज़ी सुठे नमूने सां इज़त सां कमायूं था ऐं पंहिंजे इदारनि में कमु करे रहिया आहियूं ऐं आसान असांजी ज़िंदगी थी वई। इहो सभु कुझु असांजी महिनत हुई ऐं कुझु हुननि छोकिरनि जी बि कोशिशि हुई ऐं उनखां अलावा जेको मूं वटि हीअ किताब हो, हिन किताब जे कानूननि खे मूं अप्लाए तमामु थोरे वक़्त में माना हुननि खे उहो कुझु ॾिनो जेको हू बहितरीनु तरीक़े सां अॻिते अची हलिया। हालांकि मूं वटि कुझु अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि, कुझु अहिड़ा शागिर्द आहिनि जेके 5 दर्जा बि पढ़ी हितां जेको सो वरी गिरेचनि में कमु करणु लॻा। असां हुन खां पुछा कयो त बाबा हीअ तूं छो ईअं पियो करीं, तव्हां हिते जेको आहे सो पढ़ो छो नथा? त जो साईं असांखे जेको आहे सो 5 दर्जा त पढ़ियासीं पर को फ़ाइदो कोन थियो ऐं कुझु असां वटि का अहिड़ी का रिज़ल्ट वग़ैरह असांजी कान आई ऐं न ई असांखे का अहिड़ी महारत हासिलु थी जंहिंजे करे असां तइलीम छॾे ॾिनी ऐं हू नाउमीद थी वीचारा हलिया विया। पोइ मूं उन हिकिड़े साल में उन ई शागिर्द खे हिननि उसूलनि जे ज़रिए पढ़ायो। हिकिड़े साल में 5 ई दर्जनि जी महारत ॾिनी ऐं उहो जेको आहे सो 5 जो इम्तिहान मूं हुनखां वापसि करे दाख़िला ॾेई नए सिरे सां हुनखे जेको आहे सो इम्तिहान ॾियाराए ऐं उन छोकिरे खे मूं दारुल हाई स्कूल में जॾहिं त ॿाहिरियां आयल शागिर्द खे एडमिशन पहिरीं न ॾींदा आहिनि, हू टेस्ट वठी पोइ ॾींदा आहिनि। उन ई शागिर्द खे जेको नाउमीद थी वियो हुयो मूं जेको सो हुनखे तयारु करे जंहिं महिल मोकिलियो त हुन टेस्ट में उते दारुल में ॿियो नंबर खयो ऐं बहितरीनु शागिर्द थियो ऐं उते हुन इंटर ताईं जेको सो तइलीम हासिलु कई ऐं हू अॼु बहितरीनु तौर ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे पियो। इहो सभु कुझु जेको आहे सो उन्हनि उसूलनि खे फॉलो करणु ऐं तमामु थोरे वक़्त में अगरि सुलझियल को पढ़ियलु लिखियलु जेको ऐं
होशियार जो शागिर्द हूंदो आहे, जेको माना दिमाग़ी लेवल ते बहितरीन तोड़ंदो आहे, पर हुन वीचारनि खे उहे उसूल सम्झाया कोन वेंदा आहिनि। हू मुंझंदा आहिनि त हीउ छा आहे, कीअं आहे, कीअं थींदो। पोइ उन्हनि ॻाल्हियुनि खे हू जेको आहे सो सम्झी कोन सघंदा आहिनि। पर जेॾी महिल असां उहो उसूल हुन ते वाज़े कयो त चई हीअ त सफ़ा आसान ऐं ईज़ी शइ आहे, असां हरूभरू माना जेको सो परेशान हुआसीं। ऐं पोइ जंहिं महिल असां उन्हनि खे उहे शयूं ॾिनियूं त हू बहितरीन नमूने सां अॻियां आया। ऐं हिन किताब में असां उहे ई उसूल आहिनि जेको असां तव्हांजे अॻियां हिकु मिसाल ॾींदासीं। त हिकु पहिरियों जेको उसूल आहे उहो आहे उसूल नंबर पहिरियों, अखर पढ़ाइण। हीअ अलफ़ खां वठी ये ताईं जेके 52 निशानियूं आहिनि, इन्हनि खे अखर चइबो आहे। हीअ अलफ़ खां वठी ये ताईं 52 निशानियूं कीअं पढ़ाइजनि, कहिड़े तरीक़े सां पढ़ाइजनि, उहे उसूल मूं माना जेको आहे सो लिखिया आहिनि। ऐं इन्हनि खे आउं अॻियां तव्हांजे पढ़ाइण जो जेको तरीक़ेकार आहे उहो बोर्ड ते सम्झाईंदुसि। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में असां तव्हांखे इन उसूल ते ॻाल्हाईंदासीं ऐं तव्हांजे अॻियां इन उसूल खे वाज़े कंदासीं आया कीअं अलफ़ बे पढ़ाइजे। हालांकि असांजे स्कूलनि में सिर्फ़ु तस्वीरनि खे ॾिसी ॿारनि खे पढ़ायो वेंदो आहे। जॾहिं त तस्वीर जेका आहे सा ॿार ॾिसी पढ़ी त वेंदा आहिनि, स्कूल में उन्हनि अलफ़ बे जे अखरनि जा नाला त यादि करे वेंदा आहिनि। अलफ़ खां वठी ये ताईं तेज़ी सां पढ़ंदा आहिनि, अहिड़ा तेज़ी सां पढ़ंदा आहिनि जो हू हिकिड़े साह में बि अलफ़ खां वठी ये ताईं 52 निशानियूं पढ़ी वेंदा आहिनि। जॾहिं त तव्हां बग़ैर तस्वीर जे हुनखे चवंदा त हिन में ज़ाल ज़रो कहिड़ो आहे, ॾेढ ढॻो कहिड़ो आहे, त हू कोन सुञाणे सघंदो आहे। हालांकि असांजी सिंधी ॿोली तस्वीर सां न पर अखरनि सां लिखी ऐं पढ़ी वेंदी आहे। जॾहिं त असां उन खे पढ़ण जा उसूल जेके हिन किताब में वाज़े तौरु लिखिया आहिनि, जेके असां तव्हांजे अॻियां पेश कंदासीं त कहिड़े नमूने सां पढ़ाइजे। हालांकि तस्वीरुनि जो हुजणु बहितरीनु आहे, इन सां ॿार खे रहनुमाई मिले थी। आउं तस्वीरुनि जी मुखालिफ़ नथो करियां, पर तस्वीरूं सिर्फ़ु उन ॿार खे पढ़ायूं वञनि जेको ॿार अखर जे नाले खे नथो ॼाणे। पोइ अखर खे सुञाणण जे लाइ तस्वीर जे ज़रिए हू अॻियां अची सघे थो। जॾहिं ॿार नालो यादि करे वञे पोइ वरी अखर जी पहचान अलॻि शइ आहे। अखर जी पहचान कराइण जे लाइ ज़रूरी आहे त हाणे ॿार खे अखरनि जे ज़रिए लफ़्ज़ ठाहिणा पवंदा। त लफ़्ज़ तॾहिं ठहंदो सही जॾहिं हू अखर खे सही तरीक़े सां सुञाणंदो। जी त असां हर हिकु उसूल ते हिकु वीडियो जेको आहे सो छॾींदासीं ऐं तव्हां असां सां गॾु रहियो। आईंदा नेक्स्ट जेको वीडियो में तव्हांजे अॻियां हीउ उसूल जेको आहे सो पहिरियों पेश कंदासीं। असां सां गॾु रहिजो। ख़ुदा हाफ़िज़।